छा तव्हांखे ॼेठ जी सेसा जे बारे में ख़बर आहे? ॼेठ जी सेसा ॼेठ महीने जे उमास जे ॾींहुं आद जुगात खां मल्हाई वेंदी आहे। असीं सिंधी हिकु व्यापारी क़ौम आहियूं। चयो वेंदो आहे त सवें साल पहिरियों सिंधी व्यापार करण जे लाइ ॿेड़नि में चढ़ी दरिया ऐं समुंड टपी देश विदेश वेंदा हुया। ईअं मञियो वेंदो आहे त ॼेठ ऐं आख़िर महीने में समुंड में तूफ़ान ऐं वीरुनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो हुयो। इन जे लाइ घर वारा ॼेठ जे उमास जे ॾींहुं पूजा कंदा हुया, जंहिंखे सेसा या खुंभ पिणु चइबो आहे। व्यापार ते वयल भातीअ जे लाइ हिकु मिठाई अर्पण करण जी रीत हुई। अॼु बि ॼेठ जे उमास ते दरिया शाह जी पूजा कई वेंदी आहे। सेसा ठाही वेंदी आहे, जंहिंमें पुरियूं, तरियल पटाटा, उॿारियल छोला, पीला चांवर, सयूं, मुंदाइती फल जीअं त अंब, आलू बुखारो या केलो रखियो वेंदो आहे ऐं हर भातीअ लाइ हिकु चूंडियल मिठाई रखी वेंदी आहे, जीअं त मेसू, ॼमूं, बर्फी, सीरो वग़ैरह वग़ैरह। दरिया ते सेसा ऐं गाह खणी वेंदा आहिनि। घर जे भातियुनि जे सलामतीअ जे लाइ पूजा कई वेंदी आहे। इन जे बारे में वधीक ॼाणण जे लाइ तव्हां sindhirasoi.com ते विज़िट करे सघो था, जंहिंमें पूजा जी विधि ऐं कहिड़नि अखरनि सां दरिया शाह जी उस्तुति कई वेंदी आहे, इहो सभु जानकारी ॾिनल आहे। आख़िर में कमेंट लिखी ॿुधायो त तव्हांजे कुटुंब में ॼेठ जी सेसा कीअं मल्हाईंदा आहिनि। जय झूलेलाल।